गुज़िरियल हफ़्ते खां वठी असां अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कयूं पिया था फ़िल्म रत जा रिश्ता जे हवाले सां ऐं पंहिंजे दौर जी हिन सदाबहार फ़िल्म ते गुफ़्तगू करण लाइ 4 मुअज़्ज़िज़ महिमान असां वटि स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि। तारीफ़ जी सआदत हासिल कयूं था। असां वटि मौजूदु आहिनि आपा सीमा पंवर साहिबा, सीमा आपा खां पोइ असां वटि मौजूदु आहिनि उरूसा साहिबा, भली कार के प्रोग्राम में, मुमताज़ अली शेख साहिबु, साईं भलायूं कुर्ब नवाज़िशूं, ऐं साईं फिदा हुसैन शाह साहिबु। सीमा आपा तव्हां कुर्बान साहिब जे हवाले सां कुझु ज़िक्र करणु पिया चाहियो? मां इन करे थोरी ॻाल्हि ॿुधाईंदसि जी। त नंढे हूंदे असां रेडियो पाकिस्तान ते गॾु हूंदा हुआसीं। अदा कुर्बान जिलानी ऐं अदा कुर्बान अनाउंसमेंट कंदो हो ऐं असां ड्रामा कंदा हुआसीं। पोइ ईअं मूंखे एॾो वणंदो हो जो आउं चवंदी हुयसि तूं मुंहिंजो भाउ आहीं, त हू चवंदो हा मुंहिंजो नालो रखी छॾियो हुअईं सिमड़ी। अड़े सिमड़ी त आउं भाउ त आहियां तुंहिंजो। वाह वाह। पोइ इहो असांजो नातो टीवीअ ताईं हलियो। उन एॾो निभायो मूंसां भाउ जी हैसियत सां। कॾहिं केरु कुझु ग़लति ॻाल्हाईंदो त मुंहिंजो पासो खणी बीह रहंदो, चवंदो सीमा खे कुझु न चओ, हीअ भेण चरी आहे, सिमड़ी मुंहिंजी भेण चरी आहे, तव्हां हिनखे घटि वधि न ॻाल्हाईंदा कयो। पोइ हू चवंदा न असां त ॻाल्हायो ई कोन्हे, त चवंदा चुप। पोइ वरी छा कंदो जो लत हणंदो कुर्सीअ खे त कुर्सी होॾां वई होॾां वई, मुंहिंजी भेण सां मज़ाक न, ख़बरदार। पोइ कराची रेडियो ते आयो, पोइ उते गाना वॼाईंदो, गाना वॼाईंदो, पोइ आउं रोईंदी हुअसि न हुनजो आवाज़ु ॿुधंदी रोईंदी हुअसि। अदा कराची हलियो वियो एॾो परे। पोइ आउं वरी ख़त लिखंदी हुअसि, पोइ चवंदो भेण चरी तूं मुंहिंजे दिलि में आई, मां गानो वॼाईंदो त आहियां लता जो, भैया मेरे राखी की बंधन को निभाना, तूं इहो ॿुधंदी तुंहिंजे लाइ वॼाईंदो आहियां। पोइ मूंखे थधि थींदी हुई त अलाह मुंहिंजो केॾो सुठो ख़्यालु थो करे, यानी मुंहिंजो लता जो गानो हर उन गाने में इहो गानो ज़रूरु वॼाईंदो हो, भैया मेरे राखी के बंधन को निभाना। तव्हां लाइ ख़ासि तौर ते मख़सूस ख़ासि करे। पोइ मां कराची हुन सां मिलणु ईंदी हुअसि। पोइ हुन मूंखे चयो त ॻाल्हि ॿुध, हाणे तूं कराची शिफ्ट थी वञु, हाणे टीवी में बि कमु कर ऐं रेडियो में बि कमु कर, पोइ तुंहिंजो भाउ तोसां गॾु। छा हूंदो जो हुनजी भेण कान हूंदी, उहो अकेलो हूंदो। पोइ ॾाढो प्यारु कंदो मूंखे। मूंखे हिकिड़ो इहो ॻाल्हि यादि आहे, ॿियो ग़ज़ाला जी इहा ॻाल्हि यादि आहे त मुंहिंजो ज़ीनत ड्रामो हो जी जो मां हिन सां कयां पई, ऐं मूंसां गॾु जेको छा नालो हुअसि इहो टंडे आदम जो जेको अब्दुल हकीम खोसो साहब, न उहो जेको मुश्ताक जिसकाणी, उहो मूंसां गॾु हो, मुंहिंजो अंधीअ जो रोल हो। ऐं वञा पई त थाॿड़िजां थी, त हुन चए थो अंधी संभाल त सही, त उहो आहे ई अंधी न, त हुनखे चयो संभाल, त उहो ग़ज़ाला रफ़ी उतां खिले थी। असांजा खिलनि जा कुकड़ा बसि। पोइ उते हुजे अदा मंज़ूर कुरैशी रिकॉर्डिंग करण ते, उन बाबा छा पिया कयो, भला हलो हलो लही आयो हेठि, ॻाल्हि ॿुधो 10 मिंट पोइ चांहि बांहि पीओ, थोरी खिल बसि कयो ऐं पोइ रिकॉर्डिंग शुरू कंदासीं। तव्हां यकीन कयो वरी जॾहिं 10 मिंटनि खां वियासीं, वरी जो हुन उहो जुमिलो चयो जिसकाणीअ त अंधी थाॿड़िजी थी, त उन ते वरी असां खिले, उतां अदा मंज़ूर कुरैशी टहिकनि में बाबा। पोइ चईं अॼु कान था कयूं छा रिकॉर्डिंग, मुंहिंजो न हाणे कयो कोन था खिलूं हाणे। उहो चवे ग़ज़ाला त मां कॾहिं कान खिलंदी आहियां, हीअ छोरी अहिड़ी निभागी आहे जो मूंखे खिलाए मुंहिंजो पेट में सूर विझी छॾियो अथसि। एॾो प्यारु कंदी, तव्हां यकीन कयो मूंखे ॾाढो प्यारु कंदी, ॾाढो भाईंदी हुई। इहे 2 शख़्सियतूं जेके आहिनि न, मूंखे इहे ज़ाहिर ज़रूरु मूंखे चवंदा त मूंखे तूं असांखे प्यारी आहीं। अच्छा, तव्हांजो जेके आवाज़ हुयो, तव्हां जेको अंदाज़नि घणनि फिल्मुनि में तव्हां वॉइस ओवर मूंखे यादि न आहे, पर तक़रीबन जेके बि सिंधी फिल्मूं हूंदियूं हुन में मूंखे छॾाईंदा त हलिया, त पोइ मूंखे यादि कोन अथव। तव्हांजे ख़्याल में तव्हांजो आवाज़ु सभ खां वधीक कंहिंखे सूट कंदो हो, कहिड़ी पर्सनैलिटी ते? सभई जेके हीरोइनियूं जेके हूंदियूं, मूंखे नाला नथा अचनि हिननि जा, उर्दू वारनि जा, त उन्हनि सभिनी ते सूट कंदो हो मुंहिंजो आवाज़ु। तव्हां पाण फिल्मूं ॾिसंदा आहियो पाण वञी, त मतिलबु ॾिसो त? हा ॾिसंदी हुअसि मां पंहिंजो आवाज़ु कीअं कयो आहे, पर लॻंदो कोन हो त इहे मूं डबिंग कई आहे, जहिड़ो उहो पाण पई ॻाल्हाए। कॾहिं कंहिं हीरोइन तव्हांजी तारीफ़ कई अची त? मूंसां मिलियूं ई कान कॾहिं, ऐं डबिंग करे घर वेंदी हली हुअसि, मूंसां कॾहिं के मुलाक़ात ई न कई। हुननि खे ख़बर न हूंदी त वॉइस कंहिंजो आहे? हा न बिल्कुलु न, उहो त प्रोड्यूसर जो कमु हो न मिलाए त भई तव्हांजो आवाज़ु आहे, हीअ आर्टिस्ट हीअ आहे।
थी सघे थो न ईअं। अच्छा, ईअं कोन कॾहिं कोन कयो, कंहिं बि न कयो। पहिरियों जो सर त मूं सां मुलाक़ात कराए, अदा चवंदो आहे, अदा मुमताज़ तूं वॾी हीरोइन आई, हीरोइन जो रोल थी करी, हींअर बि तुंहिंजो आवाज़ु उहो ई आहे, तूं ॾाढी सुठी आई। मां चयो अदा ऐं किथे आहियां सुठी, सुठी हुजां वॾी हीरोइन हुजां त सभु सॾीनि न मूंखे ॻोल्हे ॻोल्हे त हीअ हीरोइन एॾी वॾी आहे, सॾे त अचूंसि। अच्छा उर्सा, तव्हां करें सोचा है तो तव्हां मेमोयर्स लिखो, यादगिरी लिखो, कभी आपने सोचा है कि क्योंकि आप कितनी बड़ी मेमोरीज हैं अबाउट योर मदर और अपनी कज़न्स के बारे में सब में, तो कभी आपने सोचा है कि आप कुछ लिखो? लिखना तो बहुत दूर की बात है, उनके गाए हुए गाने रिवाइवल के लिए करना भी बड़ा मुश्किल है, क्योंकि उसके लिए एक खूबसूरत थॉट चाहिए, एक मुनज़्ज़म कहना चाहिए कि मैं कहती हूँ कि ये आसान काम नहीं है। जितना काम वो कर गई हैं, मेरी वालदा हयात हैं, अल्लाह उनको मेरी ज़िंदगी दे, जी जी जी, वो जितना काम ये सब कर गए, उनके बारे में लिखना एक, मैं कहती हूँ कि बहुत बड़ी बात है। बहुत नॉलेज चाहिए आपको, बहुत मवाद चाहिए ताकि लोग उसके अंदर इंटरेस्ट लें, देखें क्या इनकी बायोग्राफी है। इवन सबको तो वैसे पता ही है ऑलमोस्ट, लेकिन अभी तक तो मैंने नहीं सोचा। असां वटि तव्हांजे लाइ हिननि साथ में गुफ़्तगू खां पोइ हिकिड़ो आइटम आहे, अल्लाह कुर्ब जा सोना सपना, रजबली ऐं महनाज़ जी आवाज़ में, बल्कि साथियुनि जी आवाज़ में शामिल आहे। अचो सभु पंहिंजे ॿुधो। सुहिणा सांगत धरतीअ सावा वेत कया, बाबा धरतीअ सावा वेत कया, धरतीअ सावा वेत कया। दिलवारन जी ये धरती असां दिलवारन जी, दिलवारन जी, दिलदारन जी, असां प्यारे जा असां प्यारे जा हाल करार कया, धरतीअ सावा वेत कया, बाबा धरतीअ सावा वेत कया, धरतीअ सावा वेत कया। मेहनत सां असां सोन उपायूं, मेहनत सां असां तोखां पचायो मोहब्बत सां, मोहब्बत सां, मोहब्बत सां असां सांगियड़ा दिल सिंदड़ीअ जा, अल्लाह कुर्ब जा अल्लाह कुर्ब जा सुहिणा सांग थिया, धरतीअ सावा वेत कया, बाबा धरतीअ सावा वेत कया, धरतीअ सावा वेत कया। पाक वतन आबाद हुजे, आबाद हुजे, आबाद हुजे, पाक वतन आबाद हुजे, खुशहाल हुजे, आज़ाद हुजे, इहा आहे इहा आहे असांजे दिल जी दुआ,
कया बाबा धरती सावा वेस कया अल्लाह कुर्बजा सोना सांग किया धरती सावा वेस कया बाबा धरती सावा वेस कया आहा धरती सावा वेस कया बाबा सपननि जी दुनिया खां थोरो ॿाहिरि निकिरूं था, बल्कि उहे सपना यादि कयूं था जेके पंहिंजो वक़्तु गुज़ारे ख़ैर सां अॻियां रवाना थी विया आहिनि। ऐं असां वटि हींअर टे अहम नाला आहिनि, GM कलीम, किरन ऐं ग़ज़ाला रफ़ीक जा। पहिरियों प्रोफाइल GM कलीम जो 1946 धारे कराची जे लियारी वारे इलाइक़े में ॼाओ ऐं नंढपण खां ई खेसि सक़ाफ़ती रंग में रंगजण जो चाह हो ऐं उन स्टेज ते परफॉर्मेंस ज़रिए पंहिंजे फ़न जो इज़हार शुरू करे छॾियो। मथां वरी रशीद अहमद लाशरी जहिड़े उस्ताद जी सोबत खेसि रंग लाए छॾिया। 1966 में खेसि पंहिंजे कॉलेज जी अदबी ऐं सक़ाफ़ती कमेटी जो सेक्रेटरी बणायो वियो ऐं जग मशहूरु शाइर फैज़ अहमद फैज़ जी महिरबानी सां खेसि पंहिंजे कॉलेज जे अदबी रिसाले लियारी जो सब एडिटर पिणु मुक़ररु कयो वियो ऐं हुन लाइक़ु उस्तादनि जी नज़रदारी हेठि ड्रामे लिखण जी तरबियत हासिलु करणु शुरू कई। 1970 खां पोइ हुन रेडियो पाकिस्तान कराचीअ खे जॉइन कयो ऐं संदसि आवाज़ सदाकारी में मुनफ़रिद मक़ाम ॻोल्हे वरितो। इलावाज़ी रेडियो ते स्क्रिप्टिंग हुन लाइ सोन ते सुहागे जियां हुई। 1972 में सईद हारून खे फिल्म मिठड़ा शाल मिलन में हीरो कास्ट कयो। इहा पहिरीं सिंधी फिल्म हुई जंहिंमें हिक ई वक़्तु ॿिनि हीरोज़ जो कामयाबु तजुर्बो कयो वियो। हुन फिल्म जी कामयाबी खां पोइ संदसि फिल्मी सफ़र कुझु ई अरसो जारी रहियो, जंहिंखां पोइ हू अॻियां हिन सफ़र खे जारी न रखी सघियो। ॿियो प्रोफाइल आहे किरन जो। को ज़मानो हुयो जो किरन जो नालो हर फिल्म में कास्ट थियण लाइ अॻियां अॻियां हूंदो हुयो। हुन अनेक सिंधी फिल्मुनि में कमु कयो ऐं पंहिंजी महिनत सां ॿोलीअ खे सम्झंदे किरदारनि सां निभाइण जी भरपूर कोशिशि कई। संदसि सिंधी फिल्मूं आहिनि तुंहिंजूं ॻाल्हियूं सॾणु, महबूब मिठा, सोरठ, सोढा पुट सिंध जा, प्यार कयो सिंगार, प्यार तां सदके, मुंहिंजो प्यार पुकारे, ग़ैरत जो सवाल, लॼ रख, बादल ऐं बरसाति, रत जा रिश्ता ऐं हाज़ुर साईं। टियों प्रोफाइल ग़ज़ाला रफ़ीक जो। बिल्किस अंसारी 1939 धारे कंबर में ॼाई हुई। ख़ूबसूरत गुलकारा, सदाकारा, ब्रॉडकास्टर ऐं अदाकारा हुई। हुन सिर्फ़ु हिकु सिंधी फिल्म रत जा रिश्ता में कमु कयो। पाण BA ग़ज़ाला बि सॾाराई जेको संदसि गायकी जो नालो हुयो। अंगारे 26 जनवरी 1977 ते राति जो 9:45 ते पंहिंजे भाउ सां फ़ोन ते ॻाल्हाईंदे खेसि दिलि जो दौरो पियो ऐं हूअ जहान छॾे वई। संदसि हिकिड़ी फिल्म आहे रत जा रिश्ता। फिल्म रत जा रिश्ता जे हवाले सां असांजे हिन ॿिए आख़िरी हिसे में असीं आहिस्ते आहिस्ते पंहिंजे प्रोग्राम जी पुॼाणी न वधूं पिया था। पंहिंजे मोज़िज़ महिमाननि खां फाइनल कमेंट्स वठंदासीं पंहिंजे हिन अॼोकी फिल्म बाबति। साईं मुमताज़ साईं, इहा फिल्म केतिरनि ई हवालनि सां यादगार फिल्म आहे। ख़ासि तौर ते जेको मां प्रोग्राम जे शुरूअ में बि अर्ज़ु कयो ग़ज़ाला रफ़ीक जे हवाले सां, GM कलीम ऐं महबूब आलम ऐं ॿिया बि काफ़ी हवाला आहिनि जंहिंजे करे इहा फिल्म हमेशह यादि रखी वेंदी ऐं इन्हनि हवालनि सां ऐं उन जा गाना, उन जी मौसीक़ी, अली मोहम्मद मजरू साहब जा बोल, ग़ुलाम अली साहब जी मौसीक़ी, इन हवाले सां फिल्म रत जा रिश्ता सां असांजो जेको रिश्तो आहे उहो अञा वधीक हिन प्रोग्राम करण खां पोइ गहरो थी वियो आहे। उहे यादूं, उहे ॻाल्हियूं इन फिल्म जूं, उहे फ़नकार जेके हाणे हिन दुनिया में न आहिनि उन्हनि जे लाइ दुआ आहे त अल्लाह ताला उन्हनि खे ग़रीक़ रहमत करे ऐं जेके फ़नकार मौजूदु आहिनि अल्लाह उन्हनि खे सिहत ॾे। ऐं अदी असांजी भेण सीमा जेका पंहिंजनि फिल्मुनि जो बि नालो यादि नथी रखे, सो अदी इन फिल्म जे हवाले सां बि ऐं हूअं बि तव्हां वाक़ई हीरोइन आहियो रेडियो जी, टीवीअ जी ऐं पसे पर्दा जेको आवाज़ु तव्हां ॾिनो आहे। अदी जी शख़्सियत में एॾी सादगी आहे जो जेकॾहिं ही कसम खणी बि चवे त इहो आवाज़ु मुंहिंजो आहे इन हीरोइन ते त कोई चवंदो माई माफ़ु कर। इन इहा अदी जी सादगी आहे, हिन में का वॾाई न आहे ऐं इन जी इंकिसारी अल्लाह ताला अहिड़नि फ़नकारनि खे वॾी हयाती ॾे। आमीन आमीन। शाह साहब, असांजा वॾा भाग जे असांजी लीजेंड
सीमा आपा असां सां गॾु आहे ऐं आउं सम्झां थो त रत जा रिश्ता आगा सलीम ऐं क़ुर्बान जिलानीअ जी एफिलिएशन जी कहाणी आहे ऐं उन मां ज़ाहिर थिए थो त उन वक़्त में इल्मी अदबी माण्हुनि जी फिल्म ते निगाह हुई ऐं छा ईअं चई सघिजे थो त आगा सलीम, ग़ज़ाल रफ़ीक ऐं क़ुर्बान जिलानीअ जहिड़ा माण्हू जेकॾहिं अॼु अॻियां अचनि तो सिंधी सिनेमा रिवाइव थी सके थी। क्या कहना है? उरुसा साहब, आप कुछ कहना चाहें, द फाइनल कमेंट दैट यू हैव? हाँ, मैं यही कहूँगी कि सिंधी फिल्में बननी चाहिए जी। और बड़े बड़े आर्टिस्ट जैसे मेरे बराबर में एक बहुत बड़ा लेजेंड बैठी हैं और मेरी बज्जो महनाज जी, उन जैसी दोबारा अगर हो सके तो दोबारा इस तरह के बड़े किरदारों को इस दुनिया में जन्म देना चाहिए, उनको इंट्रोड्यूस कराना चाहिए। जहाँ तक मेरा ख्याल है मौजूद हैं, बस थोड़ा सा प्लेटफॉर्म देना है, चूँकि उनकी जगह कोई ले नहीं सकता कि बड़े बड़े आर्टिस्ट की, लेकिन एक गैप जो आ गया है वो कवर हो सकता है। थैंक यू। आप तव्हां कुझु चवणु चाहियो? अदा अॼु तव्हां मूंखे पंहिंजे भाउ जी यादगिरी ॾियारे छॾी आहे, क़ुर्बान जिलानी ऐं ग़ज़ाल रफ़ीक। इहे मूंखे विसरंदे ई न, अॼु जे हिन प्रोग्राम खां पोइ त कॾहिं बि न विसरंदा। जॾहिं बि यादि कयां थी अदा खे त मूंखे अखियूं भरिजी अचनि थियूं। इहा यादगिरी जेका असांजे हिन प्रोग्राम जो ख़ासि हवालो आहे, छाकाणि त हीउ सॼो प्रोग्राम आहे ई यादुनि जो हिकिड़ो मेड़ाको जंहिंजी निस्बत सां असीं अव्हांजी ख़िदमत में हाज़िरी भरींदा आहियूं। पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं, सीमा पंवर साहिबा जा, उरूसा साहिबा जा, साईं मुमताज़ अली शेख साहिब जा ऐं साईं फ़िदा हुसैन शाह साहिब जन जा। हीअ सभु असां वटि कई आया ऐं फिल्म रत जा रिश्ता जे हवाले सां ॼण हिननि पंहिंजे अंदरि जो रिश्तो असां ई अव्हां ते वाज़े करे छॾियो। हीउ उन रत जो रिश्तो आहे जेको सिंधी सिनेमा सां क़ाइमु आहे, हीउ उन रत जो रिश्तो आहे जेको पाण में ख़ुलूस मुहबत ऐं कुर्ब जो क़ाइमु आहे, जंहिंजे लाइ असीं हिननि सभिनी जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं। आख़िर में असीं महनाज़ जे आवाज़ में हिकिड़े गीत ते अव्हां खे मोकिलाईंदासीं ऐं इहो आवाज़ु जेको पंहिंजे अंदर में सबक़ समोए रखे थो, असां ई अव्हां खे इहो यादि ॾियारी रहंदो त ज़िंदगी में मुहबतूं असांजे पल में घणो कुझु विझी वञनि थियूं। पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया। ईंदड़ हफ़्ते अव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदासीं। इजाज़त ॾींदा, फ़ी अमान अल्लाह। अल्लाह। मत